घोटकी भरिसां 62 शख़्स पंजनि ॿारनि जी माउ सां मुबैना तौर ते निकाह मथां निकाह करे छॾियो, जंहिं सबबि 5 मासूम ॿारड़ा माउ जे प्यार खां महरूम बणियल आहिनि। औरत शाज़िया बुज़दार जे मुड़िस ज़फ़र लगारी ॿारनि सां गॾु एहतिजाज कंदे चयो त संदसि घरवारी खे अब्दुल गफ़ार बुज़दार शोहरत जी लालच में फासाए ज़बरदस्ती शादी कई आहे। हक़ीक़ी 5 ॿारनि जे पीउ ज़फ़र लगारी मीडिया अॻियां दाहींदे चयो त तलाक बि नाहे ॾिनी, घरवारी खे अब्दुल गफ़ार बुज़दार ॾाढाई सां खणी वियो आहे। जवाबदार ख़िलाफ़ FIR दाख़िल थियल आहे, पर जवाबदार जरवार पुलिस खेसि गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। हुन SSP घोटकी ऐं DIG सकर खां मुतालबो कयो त संदसि घरवारी शाज़िया बुज़दार खे वापसि कराए ॾिनो वञे ऐं मुख्य जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे साणसि इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची